अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सूरत रूम था पढ़ूं। हाणे आऊं मुख़्तसिर पढ़ंदासूं। सूरत रूम ग़ुलिबत रूम ये ग़ालिब थियणु पर्शियन्स जे ख़िलाफ़ मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इस्लाम दीन जो ग़ालिब थियणु इराक़, सीरिया, ईरान, फ़लस्तीन, किनान, मिस्र सभिनी मुल्कनि ते, सिंध ते, हिंद ते ग़ालिब थियण जी ॻाल्हि आहे। हिन मंझि उनज़ुर आसार रहमतुल्लाह, अलाह ताला जा आसार ॾिसो। धरती जेका मुअल आहे, जेका 500 साल थी विया हलिया हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे उथी वञण खां पोइ रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम विच में को नबी पैदा न थियो। रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो, उनजो अचणु जेको आहे उनज़ुर आसार रहमतुल्लाह, उनज़ुर आसार रहमतुल्लाह आयात वमिन आयाती ख़लक़ समात वमिन आयाती वमिन आयाती वमिन आयाती आयतूं आहिनि। वञो मन लाइन फिरियां संदे पार रही आयतूं आहिनि। हीअ सुर सारंग आहे। हिन सुर में, हिन सूरत मंझि जेको असां रसूल असांजे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह ठाहियो आहे, जोड़ियो आहे। जेके हिंद मां सिंध मञा फलाणे हंधा फलाणे हंधा फलाणे हंधा ककर अचनि था रहमत जा। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीन जेको आहे सो पखिड़िजे थो। ऐं साइम सदाई करी मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी। हिन दीन मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका धरती मुअल आहे उहा जाॻंदी, उहा उथंदी, उहा सब्ज़ थींदी उहा दीन इस्लाम सां, मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन सां। सुर सारंग जेको शाह जो भिटाई जो हेॾां हीअ जेको सूरत आहे रूम, हिनखे असीं जेको पढ़ूं था फ़िलहालु पाण ई ॻाल्हि अॻिते ॻाल्हि सम्झिजो पाण ई। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अलिफ लाम मीम ग़ुलिबतिर रूम फ़ी अदनल अर्दि वहुम मिन बादि ग़लबिहिम सयग़लिबून तिल्कल अय्याम नुदाविलुहा बैनन्नास। कॾहिं हू थींदा, कॾहिं हू थींदा, कॾहिं हू ग़ालिब, कॾहिं हू ग़ालिब। पर नेठि यज़रहू अला दीन कुल्ही, मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीन इस्लाम जेको आहे, क़ुर जो दीन जेको आहे, नबी पाक जो दीन, आदम अलैहिस्सलाम जो दीन, नूह अलैहिस्सलाम जो दीन, इब्राहिम अलैहिस्सलाम जो, मूसा अलैहिस्सलाम जो, ईसा अलैहिस्सलाम जो, मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीन इस्लाम हीअ जेको आहे सो क़ाइमु रहंदो। ऐं विच में जेके धोखा थींदा, जेके तफ़रीक़ूं थींदियूं, तहरीफ़ूं थींदियूं, जेके ख़राबियूं थींदियूं, उहे सभु वेंदियूं। नेठि दीन इस्लाम जेको आहे यज़हू अला दीन कुल्ही ग़ुलिबतिर रूम अलिफ लाम मीम ग़ुलिबतिर रूम फ़ी अदनल अर्दि वहुम मिन बादि ग़लबिहिम सयग़लिबून फ़ी बिदअ सिनीन। थोरनि ई सालनि मंझि ॾिसो वेठा रंग, हींअर सॼो काइनात बदिलिजे पई। वर्ल्ड ऑर्डर इज़ चेंजिंग, वर्ल्ड ऑर्डर इज़ चेंजिंग। सॼी हेठां मथां थींदा, मथां हेठां थींदा। इन फ़िरऔन अला फ़िल अर्द, फ़िरऔन वॾो धरती ते ज़ुल्म कयो आहे, वॾाई कई आहे, वठ कयो आहे। अलाह फ़िरऔन खे ख़तमु करण वारो आहे, कारून खे ख़तमु करण वारो आहे। अलाह ताला फ़ी बिदअ सिनीन लिल्लाहिल अम्रु मिन क़ब्ल, अॻु में बि ईअं हो, हाणे बि ईअं आहे, ईंदड़ वक़्त में बि ईअं थींदो। रब पाक जो हुकुम जेको आहे सो ग़ालिब थींदो। लिल्लाहिल अम्रु मिन क़ब्ल व मिन बअद वयौमइज़िन यफ़रहुल मुमिनून। ऐं उन ॾींहुं जॾहिं रोम ग़ालिब थींदो, जॾहिं मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीन ग़ालिब थींदो, जॾहिं ट्रम्प मग़लूब थींदो, जॾहिं नेतन्याहू मग़लूब थींदो, उन ॾींहुं ख़ुशि थींदा। अल्लाहुम्मा सल्लि अला मोमिन जेके आहिनि उन ॾींहुं ख़ुशि थींदा। बिनस्रिल्लाहि यंसुरु मन यशाअ वहुवल अज़ीज़ुर रहीम। अलाह ताला जी मदद सां, माण्हुनि जी मदद कोन्हे। जेके काफ़िरनि जी मदद था घुरनि उहे हेठि थींदा, उहे कॾहिं बि ग़ालिब न थी सघंदा, मग़लूब थींदा। अलाह ताला खां जॾहिं मदद घुरबी तंहिं वक़्तु कमु ठहंदो, हींअर कमु न ठहंदो। छो जो सभिनी जा अखियूं जेके आहिनि से
ट्रम्प तूं अचु, फलाणा तूं अचु, नेतन्याहू तूं अचु, असांजी मदद कर, फलाणा तूं अचु, फ्रांस वारा अचु, इंग्लैंड वारा अचु, असांजी अची मदद कयो, असांखे हिन समुंड मथां अची कढो, असांखे हिन गंदगीअ मथां अची कढो। ला हौल वला काफ़िर तव्हांखे कहिड़ो कढंदो, जेको ज़ालिम आहे, तव्हांजो मुखालिफ़ आहे, उहो तव्हांखे कहिड़ो गंदगी मां कढंदो, तव्हांखे वधीक विझंदो गंदगी में। अलाह ताला जी नुसरत खां कमु थींदो, ॿियनि जी नुसरत घुरबी त कमु न थींदो। यंसुर में अलाह ताला जंहिंखे वणेसि तंहिंखे मदद करे, तव्हांखे नथो हींअर मदद करे, भले ज़लील में पस्त थींदा रहो, वञो वञो वञो, हेठि किरंदा वञो किरंदा वञो, तव्हांजो रब पाक तव्हां ते रहम जी नज़र करे ऐं तव्हांखे खणी वठे इन गंदगी जे ढेर मज़ा। यंसुर में वहुवल अज़ीज़ुर रहीम, हू सगारो आहे, ताक़त वारो आहे, इज़त वारो आहे, ग़ालिब आहे, जेको करणु चाहे सो करे थो ऐं रहम करण वारो आहे। काफ़िरनि खे जे लाइ अज़ीज़ आहे, मोमिननि जे लाइ रहीम आहे। वादल्लाह, इहो अलाह ताला जो वाइदो आहे। ला युख़्लिफ़ुल्लाहु वअदहू, अलाह ताला पंहिंजे वाइदो न फेराईंदो आहे। तव्हां वेठा काफ़िरनि खां मदद घुरो, काफ़िरनि जे पेरनि पओ, काफ़िरनि जी परस्तश करियो, काफ़िरनि जी पूॼा करियो ऐं तव्हां चाहियो था त रब पाक तव्हांजी मदद करे। कश्मीर में, फ़लस्तीन में, जिते किथे सीरिया में, इराक़ में, फ़लस्तीन, तव्हांखे काफ़िर अची मदद कंदो, तव्हांखे ट्रम्प अची मदद कंदो, तव्हांखे नेतन्याहू अची मदद कंदो, तव्हांखे फलाणो अची मदद कंदो। धोखे में आयो तव्हां वॾे। पाकिस्तान, कश्मीर, फलाणे में मदद कंदो तव्हांखे, पाण हिक ॿिए खे खाई मरोड़े वठो, जीअं बचा खाईंदो आहे गुर पखी, तीअं वेठा खाओ हिक ॿिए खे। वादल्लाह ला युख़्लिफ़ुल्लाहु वअदहू वलाकिन अक्सरन्नास ला यअलमून, पर घणा माण्हू इहा ॻाल्हि नथा सम्झनि। वलाकिन यअलमून, चवंदा असीं ॼाणूं था, इल्म वारा आहियूं, असीं वॾा वॾा आलिम वेठा आहियूं, भई असां इस्लामाबाद में, कराची में, लाहौर में, सभु आलिम आहिनि। भई असां यअलमून ज़ाहिरम मिनल हयाति दुनिया, इल्मु अथनि हुनखे केमिस्ट्री जो, फलाणे जो, फिज़िक्स जो, फलाणे जो, ठीरो मठीरो ज़ाहिरी ॻाल्हियुनि खे ॼाणनि था, पर जेका अंदरि जी ॻाल्हि आहे, बातिन जी ॻाल्हि आहे, जेका अलाह ताला खे ख़बर आहे, उहा नथा ॼाणनि त छा थियणो आहे, छा थींदो, रब पाक खे ख़बर आहे, हिननि खे ख़बर न। यअलमून ज़ाहिरम मिनल हयाति दुनिया वहुम अनिल आख़िरति हुम गाफ़िलून, आख़िरत जी ॻाल्हि खां गाफ़िल आहिनि, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन खां गाफ़िल आहिनि। उन नबी पाक जो दीन, मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीन, इस्लाम दीन, क़ुरान, उन खां गाफ़िल आहिनि। उन आख़िरत जी ॻाल्हि, को हिसाब किताब थींदो, बास बादल मौत थींदो, रब पाक वटि साम्हूं अचिणो पवंदो, हुते बीहणो पवंदो, हिते हिसाब किताब थींदो, उन खां गाफ़िल आहिनि। केरु कोन्हे पाकिस्तान में जेको सम्झंदो हुजे त मूंखे हिसाबु ॾियणो आहे। हीअ सॼो मुल्क जी ॿेड़ी ॿोड़े, सभई रिश्वतूं वठी, सभई बदमाशियूं करे, कोर्टूं अहिड़े नमूने सां हलाइबियूं आहिनि, पुलिस ईअं हलत थींदी आहे, CSS ऑफिसर ईअं थींदा आहिनि, अहिड़े नमूने सां इंसाफ़ु कबो आहे। ज़मीनूं परायूं पंहिंजनि खे ॾेई छॾिबियूं, हिन खां फुरे हुनखे ॾेई छॾिबियूं, हिन खां हू करे छॾिबो, सॼी धरती तहो बाला करे छॾिबी। 70 साल थी विया आहिनि हलिया। रब पाक रहम करे पंहिंजो हिन धरती ते ऐं तव्हांखे सभिनी खे विझे जहन्नम में। जेके ज़ालिम आहिनि, जेके मुसीबत जन पैदा करे छॾी आहे पाकिस्तान ते, जेके हिकिड़ा विया मरी, ॿिया अञा मरणा आहिनि, रब पाक सभिनी ते रहम करे पंहिंजी ॻाल्हि करे, पर पंहिंजो हथ हाणे विझे धरती ते। धरती वॾे आज़ार में आहे। अल्लाहुम्मा ग़फ़िरना वरहमना वरज़ुक़ना वहफ़ज़ना वहदना इला सिरातिल मुस्तक़ीम सिरातिल लज़ीना अनअमता अलैहिम ग़ैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालीन। आमीन।